कंडियारो में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी हलंदड़ किस्त के साफ़ शफ़ाफ़ नमूने हलाइण लाइ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम असिस्टेंट डायरेक्टर कंडियारो सोराब चंदड़ मुतहरिक थी वियो आहे। संदसि दावा आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी किस्त के साफ़ शफ़ाफ़ नमूने हलाए पियो वञे, जेको डिवाइस होल्डर मुस्तहिक औरतुनि जी रक़म कटौती करण के कोशिश करे रहियो आहे। उन्हनि खे औरतुनि खे पैसा वापसि कराए डिवाइस होल्डरनि जी रिपोर्ट मथे मोकिली पई वञे। हुननि जो चवणु हो त मोनो टेक्निकल कॉलेज में हलंदड़ मुस्तहिक औरतुनि जे वज़ीफ़े मां कटौतीअ जूं ख़बरूं हलण ते सख़्तीअ सां नोटिस वरितो वियो आहे। दरख़्वास्त गुज़ार औरतुनि खे पैसा वापसि कराए ॾिना विया आहिनि। मुंहिंजी कोशिशि आहे त मुस्तहिक औरतुनि जी रक़म मां कटौती न थिए। हुन मुस्तहिक औरतुनि खे अपील कई आहे त को डिवाइस होल्डर मुस्तहिक औरतुनि जी रक़म मां कटौती करे त खेसि आगा कयो वञे। होॾां मुस्तहिक औरतुनि जो चवणु आहे त इनकम सपोर्ट ऑफिसर सोराब चंदड़ जस्त लहणे, जेको मुस्तहिक औरतुनि खे इंसाफ़ ॾियारे रहियो आहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे ज़िले ऑफिसर खे घुरिजे त अहिड़नि ऑफिसरनि खे कैंपनि ते मुक़ररु कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।